अस्सलाम वालेकुम। अच्छा, असां ही सिंधी जा कुझु अहम किताब ऐं उन्हनि जा लेखक ॾिसी रहिया हुआसीं। 100 किताब आहिनि, जिन जा 50 किताब पहिरियां मां डिस्कस कया आहिनि पहिरें पार्ट में। अगरि उहो तव्हां हिसो नाहे ॾिठो त पहिरियां उहो बि ज़रूरु ॾिसो। उन जी जेका वीडियो जी लिंक आहे उहा मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾी आहे, उतां तव्हां उहे ॾिसी था सघो। हाणे असां 51 खां शुरू कंदासीं। नंबर 51 नंबर ते अचूं था असां। ठीकु आहे। ऐं तव्हां अगरि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिनखे सब्सक्राइब करे छॾियो। ही आहे 50। ठीकु आहे। अच्छा, 50 में असां ॾिठोसीं शाह इलिया जेको ड्रामे जो किताबु आहे, उहो तर्जुमो आहे किंग लियर, शेक्सपियर जो ड्रामो आहे उनजो, मिर्ज़ा कलिच बेग कयो। गुलज़ार ऐं गुलनाज़, इहो तर्जुमो आहे रोमियो एंड जूलियट जो, ड्रामो आहे शेक्सपियर जो, मिर्ज़ा कलिच बेग कयो। शहज़ादो बहराम, तव्हां ड्रामो ॿुधो आहे, हेमलेट मशहूरु ड्रामो आहे शेक्सपियर जो, उनजो तर्जुमो आहे शहज़ादो बहराम, इहो बि मिर्ज़ा कलिच बेग कयो। 53 नंबर ते आहे बेलायुनि जा ॿोल, इहो किताबु डॉक्टर नबी बख़्श बलोच जो लिखियलु आहे। 54 ते सिंधी ॿोली जी मुख़्तसिर तारीख़। अच्छा, हाणे ॾिसजो जेके सिंधी ॿोली तारीख़ जेके बि 5-6 अॻियां किताब ईंदा न, उहे ॾाढा अहम अथव, इंतिहाई अहम आहिनि। इन्हनि खे या त का अहिड़ी सवली ट्रिक ठाहे छॾियो, छो त इहे इन्हनि जा नाला मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। त हिकु न हिकिड़ो किताबु इन में ज़रूरु किथे ईंदो, मूंखे जेको महसूसु थिए थो। सिंधी ॿोली जी मुख़्तसिर तारीख़ डॉक्टर नबी बख़्श बलोच जो किताबु आहे। सिंधी नसर जी तारीख़, हुते छा हुयो, सिंधी ॿोली जी मुख़्तसिर तारीख़, हिते सिंधी नसर जी तारीख़, इहो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो आहे। सिंधी ॿोली जो बुण बुनियादु, इहो किताबु डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो आहे। इहो बि सिंधी अदब जी मुख़्तसिर तारीख़, अब्दुल मजीद सिंधी जो किताबु आहे इहो। अच्छा, हाणे ॾिसो 57 ऐं 60 ते सिंधी अदब जी मुख़्तसिर तारीख़, सिंधी अदब जी मुख़्तसिर तारीख़ 57 ऐं 60। नालो हिकु ई आहे, लेखक अब्दुल मजीद सिंधी अथव, इन हिकिड़े नाले सां इन बि लिखियो आहे। ॿियो अब्दुल जब्बार जूणे जो बि इन ई नाले सां किताबु लिखियो आहे। 58 नंबर ते आहे सिंधी ॿोली जी तारीख़, भेरूमल महरचंद आडवाणी जो लिखियलु किताबु आहे। सिंधी इल्म अदब किताबु डॉक्टर अब्दुल मजीद जो लिखियलु आहे। ठीकु आहे। हाणे एसी ताईं इहे अहम हुया सिंधी जा, इहे नोट करे छॾियो। 61 ते आहे सिंधी गज़ल जी औसर, अयाज़ कादरी जो किताबु। उनखां पोइ 62 ते आहे जुंब गुज़ारियम जनसी, सवाना आहे उमरी जो किताबु आहे GM सैयद जो। पैगाम लतीफ़ किताबु आहे GM सैयद जो लिखियलु। मकालात हिकमत किताबु आहे जेको बेकन्स ऐसे जो तर्जुमो आहे, मिर्ज़ा कलिच बेग तर्जुमो कयो आहे। 65 ते ग़रीबनि जो विरसो, इहो ऐं माल्हिण, इहे 2 नावेल आहिनि, इहे नारायण दास बंबाणी जा लिखियलु आहिनि। हवा जे साम्हूं किताबु आहे शाइरी जो, इमदाद हुसैनी जो लिखियलु आहे। विरहाङे खां पोइ सिंधी नावेल जी औसर, इहा किताबु आहे नूरे अफ़रोज़ ख्वाजा जो। गुल छिनो गुरनार जो ड्रामो आहे आगा सलीम जो लिखियलु। 69 सिंधी सबाजड़ा किताबु लिखियलु आहे मोहम्मद इस्माइल उरसाणी जो। 70 ख्वाब खुशबू छोकिरी, नावेल आहे महताब महबूब जो। 71 रहनुमाई शाइरी, अदबी तनक़ीद जो किताबु आहे इहो, इब्राहिम ख़लील जो लिखियलु आहे। 72 ते लाट शाइरी जो किताबु आहे शमशीरुल हैदरी। 73 लुत्फ़ुल लतीफ़ किताबु आहे दीन मोहम्मद वफ़ाई जो लिखियलु। 74 कख पन 3 जुल्दनि में, इहो किताबु आहे अली अहमद बिरोही जो, जंहिंमें अफ़साना, सवाना आहे उमरी ऐं तमज़ो मज़ा आहे। हर हिक ते हिकु हिकु जुल्द आहे। ठीकु आहे। 75 ते सिंधी लोक अदब जी इर्तिकाई तारीख़, अलाह बख़्श निज़ामाणी जो किताबु लिखियलु आहे। नंबर 76 मुहन जो दड़ो, नाविल अली बाबा जो लिखियलु आहे। 77 नेठि गूंगे ॻाल्हायो, नाविल अमर जलील जो लिखियलु आहे। 78 सिंधी शाइरी फ़न खां फ़िक्र ताईं, अब्दुल वहीद जतोई जो लिखियलु किताबु आहे। 79 दर्दबंदीअ जो देस, हमीद सिंधी जो लिखियलु किताबु आहे। 80 जहिड़ा गुल गुलाब जा, ग़ुलाम रब्बानी आगरो जो लिखियलु किताबु आहे। 81 साओ पन कारो पन, आतम कहाणी आहे मिर्ज़ा कलिच बेग जी। 82 4 मकाला, नसर जी सिन्फ़ुनि ते, इहो किताबु आहे मोहम्मद इस्माइल उरसाणी जो। इन में 4 मकाला लिखिया अथई, हिकिड़ो नाविल ते, ॿियो ड्रामे ते, टियों अफ़साने ते, चौथों मज़मून ते। 88 नंबर ते आहे मुक़दमा सलात, अबुल हसन ठटवी जो लिखियलु किताबु आहे। अंदर जनी उञ, सफ़रनामो आहे महताब महबूब जो। वेरियूं कहाणियुनि जो किताबु आहे हमीद सिंधी जो। मुक़दमा लतीफ़ी किताबु आहे डॉक्टर गुरबख्शियाणी जो। 85 नंबर ते आहे सोनवरनी धरती, सफ़रनामो आहे सलेमान शेख जो।
उन खां पोइ 86 ते सोनवर्णी धरती साॻे नाले सां नाविल आहे जंहिंजो मुतरजुम तर्जुमो कयो आहे उमर मेमण। 87 सिंधी ॿोली जी लसानी जाग्राफी किताब लिखियलु आहे ग़ुलाम अली अलाना जो। तोहफ़तुल किराम किताब लिखियलु आहे मीर अली शेर कान्हे जो। 99 ते आहे हमा औस्त किताब आहे जेको नाविल आहे आगा सलीम जो। 90 ते आहे ऊंदा ही धरती रोशन हथ नाविल आहे आगा सलीम जो। 91 में जॾहिं मां न हूंदुसि कहाणियुनि जो किताब आहे अमर जलील जो। 92 ते दिल जी दुनिया अफ़साननि जो किताब आहे अमर जलील जो। 94 कई किताब आतम कहाणियुनि जो किताब आहे रईस करीम बख्श निज़ामानी जो। दीपक ऐं मल्हार आतम कहाणी जो किताब आहे अब्दुल जब्बार जूणेजे जो। 96 चोलो मुंहिंजे चक में आतम कहाणियुनि जो किताब आहे हरी दलगीर जो। 97 किथे त भञिबो थक मुसाफ़िर शेख अयाज़ जो किताब आहे जेका इहा आतम कहाणी आहे चइनि जुल्दनि में। 3 जुल्द संदसि शेख अयाज़ जी हयातीअ में ई छपिया हुया ऐं चोथों बाद में सिंधी अदबी बोर्ड ऐं शेख अयाज़ फाउंडेशन छपिरायो हुयो। ठीकु आहे। 98 ते आहे जग मिड़ियो ई सपनो आतम कहाणी आहे शेख अयाज़ जी। इहे 2 जेके आहिनि इहे आतम कहाणियूं आहिनि शेख अयाज़ जूं। उन खां पोइ आहे 99 ते रहिजी वियल मंज़र सिंध यूनिवर्सिटी जी लाइफ ते बहितरीनु लिखियलु नाविल तारिक आलिम अबड़ो जो। उन खां पोइ आख़िर में ज़ीनत नाविल आहे मिर्ज़ा कलीच बेग जो। त ही हुया 100 किताब। ही वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।